काजी अहमद गंबट ऐं शहदादपुर में सकाफती तकरीबूं कोठाए रैलियूं कढियूं वयूं। गंबट जे दी बेस्ट पब्लिक स्कूल में रंगारंग तकरीब मुनक़िद कई वई, जिते शागिर्दनि पारां टेबलोस पेश करे क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो। शहदादपुर जे मेन सिंधी प्राइमरी स्कूल में हिकु म्यूज़िकल प्रोग्राम करायो वियो, जिते भलोड़ राॻियनि रिज़वान अब्बास जामाणी, तारिक सहतो, साले ख़ासखेली ऐं जुगाड़ी जलाल क़ौमी कलाम चई महफ़िल झूमाए छॾी। काज़ी अहमद में बि सकाफ़ती ॾियारे जे हवाले सां शागिर्द तंज़ीम नशात जमायत लवारी शरीफ ज़िला शहीद बेनज़ीराबाद पारां हिकु पुरवकार शानदार रैली कढी वई। उन मौक़े ते शहरियनि तरफ़ां क़ौमी गीतनि ते झुमरियूं पिणु हयूं वयूं। रैली में शरीक शहरियनि जीअं सिंध वारा जीअनि जा नारा हया। शहरियनि जो चवणु हो त सिंध धरती जेका 5000 साल पुराणी आहे, जंहिंखे पूरी दुनिया में पसंद कयो वेंदो। शहरियनि चयो त सिंधी मीडिया खे सलाम आहे, जंहिं सिंध समेत दुनिया में रहंदड़ सिंधियनि खे सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो हिकु ॾींहुं ॾिनो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।